खून सां इंसाफ कयो, शहीद जे खून सां इंसाफ कयो, गडाणी जे कातलनि खे गिरफ़्तार कयो, ॿियो तीह पकड़ियो। हाणे छियूं ॾींहं अॼु कुझु ई न थियो, अॼु ताईं छड़ा इहा मोबाइल असांजा तस्वीरूं कम जा त न आहे। माई जिंदो वांगुरु टाटरी खणी मां सिर लाहींदुमि सॼनि जो, ज़ाइफ़नि खे हया कोन्हे, हया में आहे त हया में आहे, जॾहिं हया लाथई पोइ बसि। ॿियो तुंहिंजो जेको पुटु आहे याकूब, उन सां सुबुह जो ॻाल्हि थी, उहो चयो त केस जो मां फ़रियादी थींदुमि। तव्हांजो पंहिंजो छा रायो आहे त केस जो जेको फ़रियादी आहे उहो तव्हां थींदो या याकूब थींदो? मां थींदुमि, मां उनखे मराईंदुमि कोन। मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी ते क़ातिलाने हमले जो हफ़्तो गुज़रण बावजूद केस दाख़िल न थी सघियो। गुज़िरियल ॾींहुं शहीद नसरुल्लाह जी अमड़ पछाणी केस दाख़िल कराइण लाइ मीरपुर माथेलो थाणे पहुती त अमलो ग़ाइब थी वियो। इन खां अॻु शहीद जो भाउ याकूब गडाणी केस दाख़िल कराइण लाइ पहुतो त शहीद जी अमड़ खेसि फ़रियादी थियण खां रोके वरितो। शहीद नसरुल्लाह जी अमड़ पछाणी जो चवणु आहे त हिकु पुटु अॻु ई शहीद थी चुको आहे, ॿिए पुट खे फ़रियादी बणाए माराइण नथी चाहियां। मां जिंदो जियां ॾाटो खणी क़ातिलनि जूं मुंडियूं लाहींदसि। 2 साल अॻु मुंहिंजे पुट ते फायरिंग कई वई हुई, पर खेसि अलाह बचायो। हेल ख़बर न आहे त हमिलो कंदड़ केरु हुआ। मीरपुर माथेलो पुलिस जे शहीद नसरुल्लाह क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ कमाल लुंड ते चढ़ाई। ज़रियनि मूजिबि जवाबदार सफ़ीर लुंड ऐं सब्ज़ लुंड गिरफ़्तार। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त शक जी बुनियाद ते अॻु में गिरफ़्तार कयल 2 जवाबदारनि रमज़ान भुट्टो ऐं निसार लाटकी जी निशानदेही ते कार्रवाई कई वई। निसार लाटकी सफ़ीर ऐं सब्ज़ लुंड सां बि वाक़े बाद राब्ते में हो। शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा जारी। कोटड़ी, ॼामशोरो, मोरो, राणीपुर, काज़ी अहमद, ॼाम साहब ऐं पिंगरियो में एहतिजाज। मुबारकपुर, कंबर, नवाजतोई, उडेरोलाल, मेहर, बानसैदाबाद, भिरिया ऐं फैज़गंज में बि मुज़ाहिरा। सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो बि मुज़ाहिरो। शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि